फ़्राइल से तो मेरी कुछ दिन पहले अब्बास शोरो वालों से मुँहमारी हुई थी, जिसमें कुछ और लोग भी थे जिनको मैं बाय फेस में जान सकता हूँ। उसके बाद मैं रासवा मौली वाली साइड फ़्राइज़ खाने गया था, जहाँ पर बुड्ढल शाह कब्रिस्तान लगता है। मैं वहाँ पर फ़्राइज़ खाने गया था। तो मैंने फ्राई जैसे ही खा लिए तो मैं वापसी टर्न कर रहा था घर के लिए। थोड़ा सा मैंने आगे बाइक टर्न की तो दो बंदे थे, वो मुझे घेर कर आ गए। जिसमें एक का नाम अब्बास शोरो है और दूसरे का नाम नवीद शोरो है। तो वो दोनों जने मुझे घेर कर आ गए, जिसने मुझे मुंह पर पंचिंग की और मुझे डंडे वगैरह सर में मारे। उन्होंने मुझे ये डंडे वगैरह मारे और उसके बाद यहाँ से मुझे तशद्दुद करके ये मुझे आगे की तरफ ले गए, जहाँ इनकी ज़मीनें हैं। वहाँ पर इनके कुछ और भी लोग थे, जिनमें से बाय फेस मैंने 4 बंदों का नाम टोटल 6 लोगों का मैंने 6 लोगों के ऊपर एफआईआर करवाई है, जिसमें से 4 के नाम मैं जानता हूँ। जिसमें एक अब्बास शोरो है, नवीद शोरो है और एक है आकिब शोरो है और दूसरा चौथा शोबान शोरो है। दो लोग और दो लोग और नामालूम है, जिनको मैं बाय फेस में पहचान सकता हूँ। तो उन्होंने मुझे वहाँ पर बहुत ज़्यादा तशद्दुद किया। इन्होंने सब ने मुझे सर में डंडे मारे, मुझे जिस्म में डंडे मारे और मेरे हाथ में डंडे मारे, मेरे पाँव में डंडे मारे। इन्होंने मुझे दोनों तरफ फ्रैक्चर हो गया है, हाथ में भी और पाँव में भी। उसके बाद उन्होंने मेरे कपड़े उतारे, जिसमें इन्होंने कपड़े उतारने के बाद मेरी वीडियो वगैरह बनाई, तदलील की मेरी। उसके बाद उन्होंने मेरा मोबाइल फ़ोन छीना मुझसे, मेरा वॉलेट छीना मुझसे, जिसमें वॉलेट में मेरे 35,000 मौजूद थे। वो सब उनके पास हैं और मेरी घर वापसी नहीं दी आपको? नहीं, वो मुझे वापसी नहीं दिया, जिसमें मेरी घर की चाबियाँ थी, कुछ मस्जिद की चाबियाँ थी। आप यहाँ तक कैसे पहुँचे? फ्रैक्चर था आपको, कोई एले इलाका लेकर आए, आप खुद अपनी मदद के लिए? नहीं, मैं खुद अपनी मदद से भागा हूँ वहाँ से, क्योंकि वहाँ पर मेरे जब कपड़े उतार रहे थे तो वहाँ पर मैंने जैसे ही चिल्लाया ना, तो आगे एक गांव है जिनके लोग बाहर निकल आ गए थे। तो वो जैसे ही लोग बाहर निकले थे तो इनका थोड़ा ध्यान उधर गया, तो फिर मैं वहाँ से भागा हूँ बाइक लेकर। वजह क्या थी? वजह ये थी कि वजह बस से मामूली मुंहमारी की वजह से उन्होंने कत्ल कलम की वजह से इतना जी इतना बड़ा। यानी उन्होंने टॉर्चर सेल खोला हुआ है जो वहाँ पे लेके आपको टॉर्चर किया हुआ जी, वहाँ पर मुझे उन्होंने टॉर्चर किया और मारा भी बहुत है मुझे और बहुत तशद्दुद अच्छा, किया। पुलिस ने एफआईआर भी काटी है, तो जी हाँ। उसके नतीजे में कुछ गिरफ्तारी वगैरह हुई है? नहीं, पुलिस ने अभी गिरफ्तारी कोई भी नहीं की। पुलिस इनके पीछे लगी हुई है, लेकिन वो जो जिनके ऊपर एफआईआर है वो गुम है शायद। तो मैं तो अंदर हूँ ज़्यादा, मुझे इस चीज़ आपकी बाला हुकाम से क्या मुतालबा है, जो मेरी पुलिस से, एसएसपी जामशोरों से? मेरी यही है कि मैं ये चाहता हूँ कि मुझे इंसाफ चाहिए, क्योंकि मेरे साथ इन्होंने बहुत तशद्दुद किया है और ये ठीक है। आप वियो मगरब जी नमाज पढ़ण, नमाज पढ़ी असां मुंहिंजे घर जे साम्हूं हिकिड़ो दुकान आहे, त मूं तां बिस्कुट पियो वरितो। घर वारनि चयो त चांहि कढी अचूं, त मूं बिस्कुट ॾेई वरितो। देखो हमारा दौड़ंदो आहे, जो मूंखे ॿुधाई तव्हांजो छोकिरो जेको आहे हुनखे बंद ते कुझु माण्हुनि मारियो बि आहे, छिके खणी विया अथसि पंहिंजे ज़मीन ते। ऐं उते वरी के अॻु में कुझु माण्हू वेठल हुआ, पोइ गॾिजी सॼी हुनखे अहिड़ियूं लथियूं हयूं जो न मथां मथां फाड़े छॾियऊं, कन खां अञा ताईं ॿोड़ो लॻो पियो आहे, ॿांह भञी छॾियऊंसि, टंग भञी छॾियऊंसि। ऐं पंचिंग हिकिड़ी केस अञा ताईं हुनजी ब्लीडिंग अचे पई। ठीकु आहे। हींअर किथे आहे छोकिरो तव्हांजो? हींअर छोकिरो मुंहिंजो घर में आहे। ठीकु आहे। हॉस्पिटल विया हो तई? असां पोइ तव्हांखे ॿुधायां थो। जी जी ॿुधायो। त पोइ अख़लाक़नि हमदर्दीअ तौर ते पंहिंजे वॉटर आहियूं डॉक्टर जे बंगले ते। सही। फोन बि कयासीं हुननि जे सेक्रेटरी वग़ैरह खे, हुननि कोन कयो। त पोइ वरी मूं हुनखे भई आउं आयुसि तव्हां वटि, हाणे आउं वञा थो बिरादरीअ में। पोइ वरी मूं बिरादरीअ में खे कॉल करे छॾी थी। हुन खां पोइ आउं सिधो वियुसि तहलका में। ठीकु आहे। छोकिरे खे वठी तहलका में ऑन ड्यूटी जो अफ़सर हो, हुन चयो त भई मूंखे लेटर आणे ॾियो। अच्छा। त पोइ मूं चयो त हुनखे फर्स्ट एड ॾे, जेको लेटर आणे था ॾियूं। सही आहे। न छाजो लेटर पियो घुरे साईं? उहो त ट्रीटमेंट जो, माना कानूनी जेको लेटर हूंदो आहे न, पुलिस जो। पुलिस जो।
न त पुलिस उन सूरत में जी जैसे एनसी वगैरह दाख़िल कराई था, एनसी वगैरह तो कोन कराई न, कुछ भी कराई था। असां पंहिंजो वरी कमु करे वियासीं, असां पोइ लेटर वरितोसीं। ठीकु आहे, लेटर मिलियो असांखे, ओॾी महिल ई मिली वियो। ठीकु आहे, उहो लेटर खणी असां ॾेई वियासीं, हुन असांखे वरी हुनखे इंजेक्शन वग़ैरह हणी रेफर कयो सिविल में। अच्छा, ठीकु आहे। पोइ त सिविल में वियासीं त एक्सरे वग़ैरह थिया आहिनि, हुन एक्सरे में जेके आहे हुन फ्रैक्चर टंग में, बाह में, पुले में फ्रैक्चर आहे। ठीकु आहे। ऐं माना पुठनि में लठो सॼो पुठा ई ॻाढ़ा लॻा पिया हुआ। पोइ उन्हनि जेको आहे पंहिंजो लिखी करे ॾिनो, हुनखे फर्स्ट रिपोर्ट असांखे मिली, थी वई हली थी वई, पर मौक़े सां थी। अॼु जो ई वाक़ियो आहे सॼो सर इहो? न न न न, अॼु जो कोन्हे, अॼु टियों ॾींहुं आहे, हिनखे 3 ॾींहं। ठीकु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ FIR थी वई हली। पोइ असांजी बिरादरीअ जो कठु राति असांजे घर ते थियो, जंहिंमें सता मङणे जा बिरादरीअ जा माण्हू के सेवण जा, दादूअ जा, बदीन जा, टंडो मामन खान जा, इहे सभु अची विया। माना 20-25 गाॾियूं भरिजी आयूं। असांजे ओतिरा कमरे ते वेठासीं। उते असां पंहिंजो जेको इहो मेट्रो सॼो बिरादरीअ जे हवाले कयोसीं, भई जे अगरि ॻाल्हियूं थींदियूं तॾहिं बि तव्हां सां थींदियूं। ठीकु आहे। जे कानूनी कमु थींदो तॾहिं तव्हांजी मार्फत थींदो। सभिनी खां राय दोस्तनि खां वठी वई। पोइ राय वठण खां पोइ मुश्तरक ऐलानिया इहो जारी कयो हुननि, बाक़ी सभु जेके आया आहियूं उथो था हली पहिरीं हलूं था स्टेशन, हिन पुलिस स्टेशन ते। ठीकु आहे। त भई तव्हां छा कयो अॼु ताईं? ऐं पोइ हुन खां पोइ जेको आहे नुमाइंदो मिलियो त हुनखे ब्रीफिंग ॾींदासीं। ऐं उन खां पोइ अगरि सिस्टम नथो ठहे त पोइ सिलसिलेवार, जीअं त असीं पढ़ियल लिखियल कानूनी माण्हू आहियूं, ऐं पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असीं पंहिंजो कानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं। सही आहे। पोइ आख़िरी स्टेज में असीं जेको कराची खां कश्मीर ताणी रोड बंदि कंदासीं। ठीकु। त इहो सॼो तइ करण खां पोइ ॿुधी वठो पहिरीं मूंखे। हा, SHO वेठो, हुते DSP वेठो, SHO जो इंतज़ारु कयोसीं 10-15 मिंट, DSP वेठा, मूं चयो हुन सां मिलो मथां, उहो बि वञी हलियो। ठीकु आहे। छो जो सरकार जा माण्हू आहिनि, सरकार सही आहे, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई। पोइ उन सां मिलियासीं, हुनखे असांजी वकील बिरादरी बि गॾु हुई असां सां गॾु, ऐं असां सां गॾु जेको आहे सो इंजीनियर नजमुद्दीन जेको सेक्रेटरी आहे अपने पंहिंजो PTA जो कल्पीअ वारो, इहे सभु गॾु हुन सां मिलियासीं। यकीन ध्यानी कराई। उते असांजे 2 वकीलनि 2 ॻाल्हियूं कयूं। हिकिड़े इहा ॻाल्हि कई त भई ठीकु आहे, अगरि जवाबदार हथ नथा अचनि त हुनजो को माण्हू खणी अचो, पेश कंदा। सही आहे। वरी ॿिए चयो भला अञा बि ईअं न त उहो कची ज़मानत कराइनि, साम्हूं त अचनि न। सही ॻाल्हि आहे। पोइ उन में नतीजो इहो निकितो आहे त माना इहो राब्तो बि हुननि जो थियो आहे। पोइ हू सुबुह जो विया आहिनि बेल करणु, कची बेल त कतल राति जी थी वेंदी आहे। सो उन चयो बेल थी वई आहे, शायदि असांखे इतलाह कोन्हे, असां पंहिंजी तरफ़ां त चऊं विया आहिनि, पहुता त बेल थी वई हूंदी। सही। हाणे इन खां पोइ इहो थींदो आहे बेल थींदी आहे 3-4-5 ॾींहंनि जी कची। पोइ जेॾी महिल पकी बेल थींदी त नोटिस ज़ाहिर आहे असांखे बि निकिरंदा। सही आहे। जेॾी महिल असांखे निकिरंदा त असांजो इतिहाद जेको आहे उन्हनि वकीलनि जो पैनल ठाहे छॾियो राति ई। ठीकु आहे। हा, पोइ उहो जेॾी महिल नोटिस ईंदो त असांजा पैनल जा वकील हुते इनशाला पेश थींदा। अलाह जे हुकुम सां कोशिशि कंदासीं, असीं कानूनी वेड़ वठंदासीं। न कानूनी वेड़ त वठंदो, पर दादी हिनखे तव्हां चओ था त 3 ॾींहं मामले खे थी आहिनि, त मीडिया ते इहो मामिलो ज़ाहिरी आयो त हूंदो न? जी हा, उहो सभु आयो अथव, मीडिया ते बि आयो आहे, पर छाजो तव्हां सम्झो था न बंगलनि जूं सियासतूं आहिनि। सही आहे, सही आहे। त इन जे करे पोइ वरी असांजे जेके वास्तेदार आहिनि लास्ट भाई मीडिया सां नालो छा आहे? तव्हांजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो आहे रज़ा मोहम्मद साहिब। पुट जो नालो? पुट कोन्हे, मुंहिंजो पोटो आहे। पोटे जो नालो सर? अता मोहम्मद उर्फ राहिल साहिब। न त का वजह त हूंदी न, मतिलबु छा इशू खयो छो अथनि, का अहिड़ी वजह? हाणे बकौल छोकिरे जे त विच में को शहर में को नौजवान छोकिरा आहिनि न, थोरी का मुंहुं मारी कंहिं ॻाल्हि त थी हूंदी, थी आहे। ठीकु आहे। पोइ ही वरी असांजे घर जे पासे ते राठवा मोरी सदराए थी, उते के दुकान आहिनि या चिप्स वग़ैरह जा दुकान आहिनि, तो उते इहो चिप्स खाइण। सही। चिप्स खाइण चई जीअं मूं गाॾी मोड़ी त को तयारु वेठल हुआ पिया लाचा। त मूंखे यकदमि बिंद माण्हुनि अचानक पंचिंग कई त मुंहिंजे नक में धक लॻाए रतो वियो त मूंखे ॻाल्हि सम्झ में ई कान पई आई। सही। ऐं पोइ घिले मूंखे हुननि जेको आहे खणी पंहिंजे जिते हुनजो फार्म आहे उते विया, उते ॿिया बि माण्हू वेठल हुआ। सही।
जिन मां 4 ॼणनि जा त चयो हाणे नाला न सुञातो न ॾिना 4 ॼणा बाक़ी ॿ जेके अननोन माण्हू आहे उन्हनि जा नाला कोन ॾेई सघियो आहे बाक़ी साम्हूं ई दाता ऐं सुञाणंदड़। अच्छा शोरो हाउस मां का बि तव्हां सां राब्तो वग़ैरह कोन थियो हिन मामले में का बि शइ थी आहे सर कुझु? हा उहो मूंसां थी आहे। डॉक्टर साहिबु ॻाल्हायो मूंखे डॉक्टर साहिबु असुल में छा आहे जो हाणे असांजी ॻाल्हि बिरादरीअ जे हवाले थी वई हली आहे। ठीकु। हाणे मुंहिंजे अख़्तियार में का ॻाल्हि कान्हे ॻाल्हाइण जी पोज़ीशन में आऊं आहियां कोन। हाणे जेके बि कंहिंसां ॻाल्हाइणो आहे त मुंहिंजे बिरादरीअ जा माण्हुनि ई हुन नॉमिनेट कया आहिनि उहो त अॼु कया आहिनि त पोइ हुनजो बिरादरीअ जा माण्हू आहिनि तव्हां भले हुननि सां ॻाल्हायो हुननि जो जेको फ़ैसिलो हूंदो असीं क़ाबिल क़बूल कंदासीं छो जो हुननि असां जी मदद बि उन्हनि कई आहे असांजी ऐं अॻिते बि उन्हनि खे अख़्तियार आहिनि असांजा उहे जेको फ़ैसिलो कंदा असांखे क़ाबिल क़बूल हूंदो। अच्छा ही जेका ॻाल्हि हली आहे त कपिड़नि खां आजो करे तशदुद कयो वियो आहे। बिल्कुलु इहो भली आहे बिल्कुलु ईअं ई आहे इहो बि आहे इहो बि उन्हनि वीडियो ठाही आहे उन्हनि बि ऐं उन खां पोइ हिन जो मोबाइल फुरियो अथनि उहो हुननि अदा हिन जो वाइदो थियो मुंहिंजे ख़्याल में 35,000 रुपया खनि पोइ हुन में घर जी चाबी हुई हुन में उमिरि केतिरी आहे तव्हांजे पोटे जी? जी उमिरि मुंहिंजो केतिरी आहे पोटे जी? हिकिड़ो मिंट जी तक़रीबन उमिरि घणी हूंदी 23 साल। पढ़े थो छो न छोकिरो तव्हांजो हींअर? हा उहो थर्ड ईयर IT जो स्टूडेंट आहे। IT जो स्टूडेंट।